पीरी मुरी जा उन्हनि ॾे तव्हां वञो त सही, उन्हनि ॾे त वञो ई नथा तव्हां। उन्हनि ॾे वेंदा आहियूं साईं, बिल्कुलु वेंदा आहियूं, उन्हनि वटि वेंदा आहियूं, बिल्कुलु अर्ज़ु रखंदा आहियूं। मज़ीद हाणे उन्हनि जी पंहिंजी हिकिड़ी सोच आहे, बहरहाल असांजे तरफ़ खां अहिड़ी काई बि कमी कंहिं ॾे विया हो मिसाल? मसलन तमामु जेके बि दरगाहूं आहिनि, उलमा इकराम आहिनि, उन्हनि ॾे वेंदा आहियूं। सर मखसूस दरगाहूं आहिनि, कहिड़ियूं लख सवा त न आहिनि, त ॿ टे नाला त खणो ॾिसूं। साईं हाणे ठीकु आहे इसरार साहब, ॿियो इहो तव्हां ॿुधायो त तहरीक लबैक हिन वक़्त ताईं तव्हां जंहिं जुरिडिक्शन में PS में पुठिएं दफ़े इन में हुयो ऐं हिन वक़्तु तव्हां PS ते आहियो, त तव्हां पंहिंजे हिन इलाइक़े में आख़िर कयो छा आहे? साईं जेका बि असांजे वसार जेका कोशिश हूंदी आहे, उहा डॉक्यूमेंट्स जे हवाले सां UC सतह ताईं कई रोड रस्ता आहिनि, मां तव्हांखे उहे शयूं पेश करे। आवाज़ उथारींदा रहिया हो, आवाज़ उथारणु त काफ़ी न आहे नज़र, प्रैक्टिकल तव्हां छा कयो आहे? प्रैक्टिकल जेको अवां हुकुम कयो त हिकिड़ो जेको आहे न मामलात आहिनि न, उनखे रिटन में असां DO हुजे DC हुजे। ठीकु आहे सर, इसरार साहब ॻाल्हि ॿुधो न सर, उहो ॾिसो हाईलाइट हर को करे थो, आम माण्हू बि सोशल मीडिया लॻी पई आहे, हर को रोए रड़े थो, ईअं ई जीअं तव्हां बि त अगरि रोअंदव प्रैक्टिकल कुझु त छा कयो आहे? प्रैक्टिकल डॉक्यूमेंट हवाले सां ॿुधायां पियो त असां बाक़ाइदे कंप्लेन्स इदारनि खे रिटन में ॾियूं था त ही ख़ुदा जे ख़ल्क़ सां हिते हिते हिन शइ ते रोडनि रस्तनि ते इस्पतालनि में स्कूलनि में ही ज़ुल्म हले। ठीकु आहे सर, माना प्रैक्टिकल का शइ तव्हां ॾिसो न, मसलन को तव्हां तनज़ीम जे तरफ़ां को पैकेजिस को त प्रोजेक्ट का शइ माना जेको आहे थो की तव्हां कुझु फलाही कम कुझु अहिड़ा जेके तव्हां जंहिंजी मादी माना कंडीशन हुजे न, हीअं बाक़ी हथु हलियो आहे जेकॾहिं को ख़तु लिखियो आहे या कंहिंजे हिमायत में ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि, इहो कहिड़ो कमु आहे? तव्हां जॾहिं इसरार साहब, माना असां इहो था पुछणु चाहियूं तव्हां खां त तहरीक लबैक सां जेके जुड़ियल अलायंसिस में आहिनि, माना नज़रियाती तहरीकूं, जीअं असां वटि हिते पीरी मुरीदी आहे, गादी नशीनी आहे, उहे माण्हू बि जेको आहे हालांकि उहे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके हुबदारी जा दावेदार, हूअं त सभु मुस्लमान असां पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उमती आहियूं, उन ते साह सिर ॾियण वारा आहियूं, पर हक़ीक़त इहा त जेके बज़ाहिर दावेदार आहिनि उहे त तव्हां सां बीहनि, उहे बि नथा बीहनि, इहो छाजे करे? असल में वर्क हले थी पई, जीअं ॿिया वर्क कनि था मुख़्तलिफ़ ॻोठ जे वॾेरनि जे ओताकनि ते बंगलोज़ ते, सिर्फ़ु उन्हनि खे हिकिड़ो ॻोठ जो वॾेरो ख़रीद करिणो आहे ऐं उन मख़सूस माण्हुनि वटि वञी पंहिंजा प्रोग्राम्स कनि था। माज़रत सां असां इहो कमु कोन था करे सघूं। असांजी जेका वर्क आहे उहा हिकिड़ी आम ख़ुदा जे ख़ल्क़ जो जेको रेड़ी हलाईंदड़ आहे, रोज़मर्रा जो मज़ूर आहे, असांजी कोशिशि आहे त उन आम ख़ुदा जे ख़ल्क़ ताईं पहुची सघे। हिकिड़ो चवनि था त बाइकाट कयूं था, हीअ शइ कयूं था, अगरि असल में इन जे पोयां के ॿियूं वजूहात आहिनि जेके माना क्लियर अचे मीडिया ते ॿुधाइनि नथा, उहो पंहिंजो उनखे कहिड़े अमल खे माना कहिड़नि लफ़्ज़नि में यादि कजे, त उन अमल खे ज़ाहिरी तौरु नथा आणनि, बाक़ी ज़ाहिरी चवनि था त बाइकाट कयोसीं, हीअ शइ कईसीं, असल में आहे नज़रियो विकिणणु। सो उहे अगरि पंहिंजो नज़रियो विकिणंदा, उन्हनि जी गदारी हूंदी पंहिंजे मरकज़ी पार्टी चेयरमैन सां। असांजो जेको नज़रिए तां हटणु, हथु खणणु, हिन नज़रिए तां परे थियणु, इहा गद्दारी आहे बारगाह रिसालत सां। ज़िले में जेतिरो तहरीक कमु करे रही आहे अल्हम्दुलिल्लाह, एतिरा क्रैक डाउन हुजण जे बावजूदि, शहादतूं ॾियण जे बावजूदि, सवें हज़ारें FIR थियण जे बावजूदि असां मैदान अमल में बीठा आहियूं। हिन महिल मुंहिंजे मथां 7-8 FIR हिते कयूं, हिते मूंखे खणी विया, इहे 8-10 ॾींहं एजेंट जेके बि इदारा हुया उन्हनि गुम करे छॾियो, हितां इहो पुलिस खणी वई। साईं इसरार साहब, तहरीक लबैक जे हवाले सां असांखे हिकिड़ा ख़दशात हुया, हिकिड़ा अंदेशा हुया त शायदि साईं इसरार अबड़ो साहब ॼाण जेको आहे उहो इलेक्शन जे हिन प्रोसेस खां आउट थी विया ऐं इलेक्शन कमीशन उन्हनि खे जेके आहिनि उहे नाल करार ॾेई करे ऐं पोइ हिते मोटाए छॾींदी, पर असांखे इंतिहाई ख़ुशी बि थी ऐं हैरत बि थी त तव्हांजो फॉर्म बि बहाल थी वियो, तव्हांखे जेको सिंबल आहे उहो बि मिली वियो, तहरीक जो नालो मिली वियो, कीअं तव्हां महसूसु कयो था? अल्हम्दुलिल्लाह, सुठी ॻाल्हि आहे साईं। असल में कोशिशि त काफ़ी कई वई इदारनि जे तरफ़ खां त कंहिं तरीक़े सां जीअं पंजाब में हिननि ज़ुल्म कयो आहे, क़यामत बर्पा करे छॾियऊं, हज़ारे असांजा कारकुन शहीद कयूं, उन्हनि जा लाश बि गुम करे छॾियऊं। सो इहे मामलात उतां खां वठी AC ताईं उन्हनि जो असरु रहियो। सो उन हवाले सां उन्हनि कोशिशि काफ़ी कई। हिकिड़ी मोटर साइकिल मक़सदु आहे गोश वारनि में ज़ाहिर करणु, हिकिड़ी 30-35 हज़ार जी, होॾे अरबे खरबे रुपया गुम आहिनि ऐं अगरि हिते मुंहिंजी हिकिड़ी मोटर साइकिल बि कागज़नि में शो कई थी वञे, ॿुधाई थी वञे त 30-30 हज़ार जी हिकिड़ी मोटर साइकिल आहे, त उन खे बि तव्हां शो कयो। हीअ ॻाल्हि बहरहाल हर हवाले सां कोशिशि कई वई
सो उन RO ऑफिस मां ई माण्हुनि काफ़ी पर्सनली माना ॿुधायो त अच्छा इसरार साहब मादरत आहे इहे त शयूं कॉमन आहिनि पर जेका तहरीक जे हवाले सां मथां हुकूमती हवाले सां जेके बैन जे हवाले सां ॻाल्हियूं उहे बि को ज़िक्र थियो हिते इलेक्शन कमीशन में? असल में शायदि असां उन्हनि खां इहा ई डिमांड कईसीं त अगरि बैन आहे, उन्हनि चयो बैन आहे, असां चयोसीं उन्हनि खे त इलेक्शन कमीशन जो अगरि कोई नोटिफिकेशन आहे त असां विदड्रा करे था वञूं, छो त उनजो जेको लीगली क़ानूनी प्रोसेस आहे उहो इहो ई आहे त इलेक्शन कमीशन जो नोटिस, छो त उहो हिकिड़ो क़ानूनी आइनी इदारो आहे, उहो हुननि वटि हुयो न। इन प्रोसेस में अगरि ॿियनि पार्टियुनि वारा वेंदा सुप्रीम कोर्ट जे थ्रू, उते उन्हनि खे इहो सॼो मवादु माना पेश करिणो पवंदो, छो त सुप्रीम कोर्ट ते हमिलो अगरि नवाज़ लीग करे थी ऐं ॿिया इदारनि ते हमला ॿियनि पार्टियुनि कया आहिनि, सो तहरीक लबैक पाकिस्तान जो अल्हम्दुलिल्लाह पुरमन जमायत आहे, अहिड़ो कोई बि अमल कोन्हे जंहिंजे करे उहो सुप्रीम कोर्ट में वञणु नथा चाहिनि। उते अगरि वेंदा त नंगा पाण थींदा। इन जे करे हिकिड़ी हुकूमती दहशतगर्दी तहत आइन आर्टिकल 17 तहत शायदि हिकिड़ी हुकूमती दहशतगर्दी हूंदी आहे त इन पार्टी खे असां बैन था करे छॾियूं, लीगल प्रोसेस में न वेंदा आहिनि। अगरि ओॾांहुं वेंदा त इन्हनि खे पाण रुसवाई ॾिसणी पवंदी।